शकारपुर पुलिस जिले के मुख्तलिफ इलाइक़नि मां अगवा थियल 5 ॼणनि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। बाज़ियाब थियलनि में सुहारो पहोर, इनायतुल्ला, नुजीबुल्ला, अब्दुल हई ऐं मांझी शेख शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेलनि पुलिस जे दबाव बाद मुग़वियनि खे छॾे ॾिनो आहे। शिकारपुर ज़िले मां अगवा थियल 5 मुग़वी बाज़ियाब थी विया। बाज़ियाब थियलनि में पीरसन सुहारो पहोर, ट्रक ड्राइवर नकीबुल्ला, इनायतुल्ला ऐं करमपुर जा रहवासी 2 भाउर अब्दुल हई शेख ऐं मांझी शेख शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त शिकारपुर, कंदकोट, सखर, कोयटा ऐं कराची मां तेगानी, सब्ज़ोई ऐं जागीरानी बिरादरी जे माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। 6 बाद धाड़ेलनि ते पुलिस जो दबाव पियो, मुग़वियनि खे आज़ाद करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त कचे वारे इलाइक़े में वधीक पिकटूं बि क़ाइमु कयूं वयूं आहिनि। एसएसपी शिकारपुर तनवीर तुंजो चयो त शिकारपुर ज़िले खे अगवाउनि जे नासूर मां छुटकारो ॾियारियो वेंदो। पुलिस वरी हिकमती अमली तयारु करे रही आहे, जंहिं जा नतीजा जल्द साम्हूं अची वेंदा ऐं शिकारपुर जे कचे वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि जो सफ़ायो कयो वेंदो।